अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों पे खैरपुर ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान पारां खैरपुर में 3 रोज़ा हीट स्ट्रोक कैंप लगाई वई, जंहिंखे शहर जे सियासी समाजी मज़हबी माण्हुनि तमामु घणो साराहियो। 3 ॾींहं कैंप ते वॾी रश रही। शहर जे मोअज़्ज़िज़ीन, मशहूर समाजी रहनुमा ऐं ताजर लाला अब्दुल गफ़ार शेख, पीपी रहनुमा मुनीर मंगी, नज़ीर फुलपोटो, मीर सजाद तालपुर, फंक्शनल लीग रहनुमा पपन फुलपोटो ऐं ॿियनि कैंप जो दौरो करे ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान पारां लॻायल कैंप जी वाखाण कई ऐं पंहिंजे हथनि सां मिल्क रोज़ ऐं थधो पाणी तक़सीम कयो। जॾहिं त इख़्तितामी तक़रीब खे मरकज़ी चेयरमैन एडवोकेट इलाही बख्श मेतलो, सीनियर वाइस चेयरपर्सन आबा ज़ुबैदा गांगरो, जनरल सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद अली मेतलो, ज्वाइंट सेक्रेटरी अब्दुल खालिक मंगरियो, अब्दुल गफ़ार सूमरो, सिंध जी सदर अज़ीमा खसकिली, सीनियर नायब सदर सिंध शहनाज मंगी, सूबाई रहनुमा राशिदा आराई, सुगंध मंगी, सखर डिवीज़न जो सदर आबिद अली खैरपुर पहुची कैंप जी इख़्तितामी तक़रीब में शिरकत कई। उन मौके ते मोहम्मद वसीम अब्दुल्ला मेतलो, खैरपुर जे सदर ज़ाहिद मेतलो समेत खैरपुर जे ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान जे उहिदेदारनि खे शाबाश ॾेई अजरकूं ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन मौके ते मरकज़ी अॻवान एडवोकेट इलाही बख्श मेतलो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान तरफ़ां भलाई जा कम कया वेंदा आहिनि। हींअर सख़्त गर्मी में थधे पाणी जो ऐं शरबत जो बंदोबस्त कयो वियो आहे ऐं पूरी सिंध में अहिड़ियूं कैंपूं लॻायूं पियूं वञनि जंहिंमें ग़रीब, पोरियत, मिसकिन माण्हू गर्मी खां बची सघनि।